जो दर्द पंजाब जारी किया तुर्की दाऊद साहब, आशिक दानी साहब, उन खां पोइ साईं असांजो बशीर अहमद चन्ना साहब, मुंहिंजे क़ाबिल एतिराम शायदि मां पहिरियों जी मिटी हुजां हुनजी साईं हिंदू बख्श गोपाल, सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जो मरकजी जनरल सेक्रेटरी, मुंहिंजो महबूब दुख सुख में आंधी माझी कुलो कुले में ॾेई मूंसां गॾु हलण वारो, साह जो सांगो लाहे अदरक जो कफन मथे सां वधी हिकु ई नारो है सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जिंदाबाद, सैयद मुनव्वर अली शाह जिंदाबाद। मुंहिंजो महबूब मुझे सामो वेठल लाला फिरोज उमर, मुझे नंढो भाउ, मुंहिंजे क़ाबिल एतिराम सां गॾु वेठल मुंहिंजो महबूब सैयद आसिफ अली शाह साहब, साईं मलकानी साहब, बाबर कासकरी साहब, रोशन जावी साहब, भाईना उगड़ साहब, साईं सलीम सीताई साहब, मुंहिंजो महबूब अयूब लहारी साहब, जेके मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि, बाबर अली गोपाल साहब, मुंहिंजे भरिसां मुंहिंजो महबूब वेठो आहे। बहरहाल सभिनी खे मुनाजीज़ रफ़ीक अहमद ज़ोहर जे तरफ़ां सावरनो साहब वेठो आहे, फारूक अहमद, जेके मुंहिंजा दादू आर्टिस्ट आहिनि, जेके बि कई आहिनि डिस्ट्रिक्ट दादू मां, सभिनी खे मुनाजीज़ रफ़ीक अहमद ज़ोहर जे तरफ़ां अदब जा हक़ मिलनि। चयूं त बेला कटींदा वठूं था, चयूं त बेला कटींदा वठूं था, चयो मां त चीज का छटींदा वठूं था, चयूं त बेला कटींदा वठूं था, चयो मां त चीज का छटींदा वठूं था, चयूं त कंध कपींदा वठूं था, चयो मां त शर्त वठींदा वठूं था। सच पुछो सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन में जॾहिं खां पेर पातो आहे तॾहिं खां इहे दर्द, इहे मुश्किलातूं, इहे पीड़ाऊं, इहे दुख, इहे महबूबनि जूं जुदायूं जीअं के जोड़े छॾियूं। मां अॻु में चयो त सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन उहा तंज़ीम आहे जंहिंजो नाम सैयद जे नाम सां जुड़ियल आहे। हिन तंज़ीम सां मुख़लिस हलंदो, हिन तंज़ीम सां सैयद जो आशिक़ हलंदो, हिन तंज़ीम सां साले हलंदो, हिन तंज़ीम सां यकानो हलंदो, हिन तंज़ीम सां दिलेर हलंदो, हिन तंज़ीम सां दोतो हलंदो, हिन तंज़ीम सां मुतबर हलंदो, हिन तंज़ीम सां मुनाफ़िक़ न हली सघंदो। असां तव्हांजा आशिक़ आहियूं, मूंखे कंहिं मिनिस्टर जी सीट ते वेहण सां हुन सां गॾु शौक़ु न आहे, मां कंहिं वॾेरे सां गॾु वेहण जो आदी न आहियां, मां पाण सां गॾु उहे महबूब खया आहिनि जेके रोड ते जेकॾहिं सलीम सीताई कंहिं कुर्सीअ ते वेठो हुजे या सिर हेठां ॾेई कंहिं ज़मीन ते वेठो हुजे त मूंसां गॾु हुन सची ॻाल्हि चवां थो त तव्हांजे लाइ जेके खॾूं खटियूं ॾियूं तव्हांखे पोइते धिकण जे लाइ त इहे न चलनि ते। असां जॾहिं कराची विया आहियूं, असां जॾहिं उते ॾिठो आहे, असां इहो सोचो त असांजे लाइ एतिरी ॻाल्हि विछाई वई आहे, एतिरो कुझु ग़रीब आर्टिस्टनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, माना तव्हां उन्हनि जे नज़र में आर्टिस्ट आहियो ई कोन, तव्हांजा ॼण हक़ आहिनि ई कोन, तव्हां ॼण कुझु न आहियो। हिकु हटी आहे जेके 25-30 साल उहिदेदार लॻा वेठा आहिनि, तव्हांखे ख़बर ई कोन्हे त कहिड़ा आहिनि। हिकिड़ो आर्टिस्ट बीमार थिए थो, जेको व्हीलचेयर ते उते वञी अस्पताल में पहुचे थो, उते जो उते जेकॾहिं उनजी मारुति खनि था त उनखे मसनूई साह ॾेई उनखे मिशननि ते रखी 8 चेक था कढाइनि। तव्हां अलाए किथे आहियो जेके ज़मीन ते